पार कया जो श्रेष्ठ जस बिल्कुलु घणो आहे। तंहिं करे प्यारा पाठको आऊं ऐं तव्हीं गॾिजी अहिड़नि सतगुरुनि जे चरणनि में विस्तार कयूं। सतगुरुनि तूं फरमायो आहे त असां खां पोइ जेको सिख थींदा तिन में सिख वधीक थींदी ऐं वॾे कल्याण खे हासिल कंदा। तंहिं करे हीअ बावली असीं रचे था छॾूं। तंहिं करे जुगाए त असीं उहो सारो ॾींहुं दुनिया जे कूड़नि धंधनि में था विञायूं, पर पंहिंजे कल्याण करण वास्ते हिकिड़ी घड़ी आहे। अधु घड़ी साहिब जो जस ॻायूं या ॿुधूं त अंत समय महराजनि जे महराजनि जो फरमान मुंहिंजे परम पद खे हासिल कयूं। धन बाबा मदान साहिब की जय। प्यारा प्रेमी पाठको जंहिं बावलीअ जे कम कंदे हज़ारे जीव तरी विया आहिनि, तंहिं बावलीअ जे घड़ीअ घड़ीअ नाले वठण करे मन असांजो बि की कदुर बेतारो थी वञे। धन बावली साहिब महाराज की जय। तंहिं करे असीं तव्हां प्रेमियुनि खे वरी बि उन्हीअ बावली साहिब तीर्थ जो घर वेठे दर्शन था करायूं। भलनि भुलनि भूखनि सतगुरनि खे वरभागी भक्ति रूप ऐं श्रेष्ठ मत वारियूं ॿ न्याणियूं हूंदियूं हुयूं। हिकिड़ीअ जे पतीअ जो नालो राम ऐं ॿिए जे पतीअ जो नालो रामदास। जिन ॿिन्हिनि जी सतगुरनि में घणी भावना हूंदी हुई, तंहिं करे हू ॿई ॼणा अनेक प्रकारनि जी शेवा कंदा हुआ। हू ॿई बावली साहिब जे कम में वॾा देवता हुआ ऐं कम कंदड़नि सिखनि ऐं कमनि खां पूरी तरह कम वठंदा हुआ। श्री रामदास मंझंदि ऐं शाम जो सभई टोकरा हिक हंधि गॾु कराए रखंदो हो। ऐं जॾहिं सभु माण्हू कमु करे हलिया वेंदा हुआ तॾहिं सभु सामान कठो करे रखंदो हो ऐं सुबुह जो वरी माण्हू हुननि जे कम ते चढ़ण महिल सभई औजार खेनि कढी ईंदो हो। ॿियो भाई रामू पिणु बावली साहिब जे कम में रहंदो हो ऐं हू पंहिंजे सिर बिल्कुलु जफ़ा कशीअ सां कोलियो कंदो हो ऐं ॿियनि कमनि ते पिणु बारीक नज़र हूंदी हुई। हू बि श्री रामदास वांगुरु पूरो प्रेमी हूंदो हो। धन बाबा मदान साहिब की अहिड़े नमूने खे ॾिसी ॿियनि सभिनी सिखनि खे तरह तरह जा ख़्याल उत्पन्न थिया। जिन मां के चवंदा हुआ त श्री गुरु महाराज पंहिंजी गदी भाई रामू खे ॾींदा, छाकाणि जो संदन प्यार मथल घणो आहे। ऐं के वरी पिया चवंदा हुआ त श्री प्रभु जी पंहिंजी दादी श्री रामदास खे ॾींदा, छाकाणि जो हू स्वामी खे सभ खां वधीक प्यारो आहे। इहो ख़्यालु करे सिख पाण में पिया बहस मुबास यानी ॿ न्याणियूं हुयूं, ॿिन्हिनि जा न्याणा हुया, उहे अहिड़ा कम कंदा हुआ। गुरु साहिब जा न्याणा पका रामदास उन्हीअ सिखनि में जेके बि वॾा सिख हूंदा हुआ से सतगुरनि जे अंदर जो भेद ॼाणंदड़ हुआ। तिन खे पूरन विश्वास हूंदो हो त श्री सतगुरु पंहिंजी गदी श्री रामदास खे ॾींदा, छाकाणि जो हिननि श्री रामदास जे सुभाउ खे चङी तरह जाचियो हो। हिकिड़े ॾींहुं महराजनि जे हज़ूर में इन भर्म मिटाइण लाइ घणी सिक संगत अची कठी ऐं दर्शन करे स्वामी खे वेनती कई त सचा पातशाह तव्हीं सचा सर्वज्ञ ऐं गुणहाण आहियो। तव्हांजो कंहिं बि जीव सां द्वैत कोन्हे ऐं तव्हीं हमेशह शिवा जे वस रहंदा आहियो। श्री गुरु नानक देव जन पंहिंजा गुणवान पुट छॾे दास जी सेवा वरिती, पंहिंजे आस्थान ते दास खे विहारियो ऐं ईअं वरी श्री गुरु अंगद साहिब जन सेवा जे वस जी साईं जन खे जग गुरु थापियो। इन्हीअ मां सम्झी सघिजे थो त इन्हनि पंहिंजा फर्ज़ंद पंहिंजे मत अनुसार न ॾिठा ऐं तव्हां साहिबनि जो सुभाउ पिणु अहिड़ो ई थो ॾिसण में अचे ॼण की दास जे वस रहण जो प्रण कयो अथव। इहा सुठो सिख संगत बाबा मदान साहिब जिन खे चए थी जीअं तव्हां मुंहिंजे बाबा गुरु अंगद देव साहिब पंहिंजे पुटनि में ॾिठो पंहिंजे पुटनि में अहिड़ो ई त ॾिस में अचे ॼण की दासनि जे वस रहण जो प्रण कयो अथव। पर हिते तव्हांजा मिट माइट जेके आहिनि से वॾा सेवक आहिनि। हू ॿई बिल्कुलु वॾी ख़िदमत कनि था, पर हमेशह ॾाढियूं तकलीफ़ूं ऐं ॾाखड़ा था कनि। हू ॿई गुरु संगत जी ऐं बावली जी सेवा बिल्कुलु प्रेम सही था कनि। सतगुरनि साहिबनि में पूरन आहिनि, सतगुरु सभिनी में पूरन आहिनि ऐं ब्रह्म ज्ञान मूजिबि हू सभिनीनि खे
हिक जहिड़ो था ॾिसूं। पर तंहिं हूंदे बि असीं सिर्फ़ु पंहिंजे नज़र जी ॻाल्हि था कयूं त असांखे बि हू ॿई ॼणा हिक जहिड़ा लाइक़ु ॾिसण में अचनि था। पर असांखे तव्हीं साहिब कृपा करे ॿुधायो त हिननि ॿिन्हिनि मां केरु वॾो थींदो ऐं केरु पंहिंजे वंश जो उजालो कंदो। तॾहिं ख़बर पवंदी ऐं सभिनीनि जो संशो ऐं वाद दूर थी वेंदो। कृपा निदान सतगुरु हिन रीति फरमाइण लॻा त जगत में हिकिड़ा नेमी पुरुष थींदा आहिनि। त जगत में हिकिड़ा नेमी पुरुष थींदा आहिनि जे पंहिंजे नेम बिना ई कल्याण कंदा आहिनि। ऐं ॿिया नेम रहित ऐं प्रेमी थींदा आहिनि जे राति ॾींहुं सिक में वर्तंदा रहंदा आहिनि ऐं पोइ जिन जो प्रेम परवाह तिख वधे थो त उनजे वस परमेश्वर रहे। घर बाबा मुराद साहिब उहो हिकु नेम बि पूरो करे ऐं पूरो प्रेम बि रखे तंहिं करे प्रेम खां सवाइ सिमरन ख़्वाहि शेवा करण बि मकर आहे। तंहिं करे हाणे तव्हां सभिनीनि खे इन्हनि ॿिन्हिनि जो प्रेम पकड़णु घुरिजे। कोई जेको उन में पूरो ऐं सचो साबित थिए तंहिंखे ई बख़्शीश जो लाइक़ु ॼाणणु घुरिजे। प्रभुअ जो गुण उहो नेम आहे त दास जो हुते प्रेम ॾिसी हुनजे वक़्तु थींदो आहे ऐं सदाईं उन दास जे अंग संग रहंदो आहे ऐं मथत घणो प्यारु कंदो आहे। तंहिं करे जेकॾहिं इहा वार्ता तव्हां सां परखी न थिए त असीं तव्हांखे परखे पर इहा ॻाल्हि रखिजो बिल्कुलु दिलि में कंहिंसां बि इहा ॻाल्हि न कजो। पोइ श्री गुरु अमरदास साहिब जन सिखनि जे भरम दूर करण लाइ ऐं पाण खां पोइ लाजी ते विहण लाइ परखण वास्ते रामूअ ऐं रामदास ॿिन्हिनि खे पाण वटि पहुचायो। ॿिन्हिनि ॼाणूं बि सम्झाया हा ऐं वॾपुण जे सबबु लठ हथ में खणी हिन सां गॾिजी 22 साल थिया। धन बाबा अमरदास साहिब जी लठनि में खणी 22 साल थिया ऐं उते बि ज़मीन जाचे राम खे चयाऊं त असांजे विहण लाइ हिकिड़ो उंधो थलो ठहिराए छॾ ऐं हिकिड़ो चई लठ सां लीको कढी खेसि सम्झायूं त हिन तरह ठहिराइजे। पोइ थोरो अॻिते वरी रामदास खे चयाऊं त हिन ते हिकिड़ो उंधो थलो असांजे विहण लाइ ठहिराए ऐं उनखे पोइ लठ सां निशान करे सम्झाए छॾियाऊं त असीं इन्हीअ थले ते प्रातः काल जो अची वेंदासीं ऐं रामूअ जे थले ते शाम जो अची वेंदासीं। इन तरह ॿिन्हिनि खे सम्झाए महिराज जे डेरे ते मोटी आए ऐं ॿई ॼणा पंहिंजे कम में लॻी विया ऐं पंहिंजे नज़र सां थला ठहिराइण शुरू कया ऐं शाम धारे थला ठहिराए तयारु करे छॾिया। शाम जो सतगुरु हुते आया ऐं पहिरीं रामूअ वारो थलो ॾिठाऊं ऐं परीक्षा वास्ते प्रमाण लॻा त हीउ थलो त सुठो कोन ठहियो आहे। असांखे विहण लाइ हीउ थलो पसंदि कोन थो ऐं जेका महिनत कराई अथई उहा बिल्कुलु अजाई आहे। हिन जी भित ॾिंगी आहे वग़ैरह। तंहिं करे हीउ थलो ठहिराए छॾ ऐं जीअं असीं चऊं था उन सम्झी ठहिराए। एतिरो ॿुधी राम दिलि शिकस्त थी वियो ऐं पंहिंजी सम्झ पूरी ॼाणी चवणु लॻो त जीअं तव्हां चयो हो तीअं त ठहिरायो अथां। कोई ख़बर न आहे त तव्हांखे छो नथो वणे। इहा मुंहिंजे सम्झ में त बिल्कुलु सुठो थलो ठहियो आहे ऐं तव्हांजी वेहण लाइ आहे। साम्हूं बि नज़र कंदा त थलो खीर जहिड़ो सौ पियो नज़र अचे। मुंहिंजो इन में को बि कसूर कोन्हे। एतिरो चई रामू हटी परे थी बीठो। सतगुरु हुकुम ॾेई उहो थलो लहिराए छॾियो ऐं वरी नए सिर लठ जो लीको ॾेई सम्झाए हिते वॼा ऐं अची रामदास जे वेझो बीठा। जंहिं महाराजनि खे आयो ॾिसी चंद कमरनि ते सिर रखी कंधे हेठि करे बीह रहियो। स्वामी हिन जो थलो ॾिसी फरमाइण लॻा त तो त असांजो आशय न सम्झो। हीउ थलो कहिड़ो ठहिरायो अथई। हिन जी भित ॾिघी आहे वग़ैरह थी असांजे विहण लाइक़ु न आहे। तंहिं करे हीउ ठहिराए छॾियो। प्रेमी रामदास महाराज जे अहिड़ा वचन ॿुधी मन में बिल्कुलु रजामान थियो ऐं यकदमि पंहिंजे हथनि सां उहो थलो ढाए छॾियईं ऐं बिल्कुलु अधीन थी वरी ठहिराइण लाइ सम्झाणी घुरणु लॻो ऐं चवणु लॻो त स्वामी मुंहिंजी ठहियल कथा माफ़ करियो छाकाणि जो मां मतिहीन तव्हां साहिबनि जी सम्झाणी न सम्झी सघियो आहियां।
धन बाबा मला काय बाबाजी नहीं होगा एमने साहब बधाई ना पाल असांखे ॿधंदा हुआसीं न टिकट लॻाए कढो त लायो बाबा बराबरि त ॿधा कढी छॾिया असांखे बाबाजी चवंदा बाबाजी असांखे बाबा कढियो तव्हांखे लायो लायो तव्हांखे चई बाबा बाबा कीअं वधो वरी लायो वरी लायो अरे बाबा जन जी महिमा ॿुधो त धन आहे सेम गुरु नानक सिख हाणे ॾाढो कुझु थींदा बाबा जन घणा ॾिसो घणा पाणी में ॿियो कोई जो माण्हू ईअं छॾे असांजे रामू शाला चएसि थलो बराबरि ठारायो आहे रामदास चएसि थो त भई तव्हां चओ जवाब में बि ओॾी महिल जाइज़ तव्हांजी महिनत करे ठाहियो वञे खणाए माण्हू कीअं चढ़ी थी आज मैंने भाई केतिरो गुस्सो अचे थो रामदास साहिब जन जा अहिड़ा वचन मुंहिंजे मन में बिल्कुलु अजामान थियो ऐं यकदमि पंहिंजे हथनि सां थलो ठाहे छॾियईं ऐं बिल्कुलु अधीक थी वरी ठाहिण लाइ सम्झाणी घुरण लॻो ऐं चवणु लॻो त स्वामी मुंहिंजी कयल कथा माफ़ कयो छाकाणि जो मां मतहीन तव्हां साहिब जी सम्झाणी न सम्झी सघियो आहियां सतगुरुनि एतिरो ॿुधी लठ तां निशान करे सभु सम्झाए वरी ठहिराइण लाइ हुकुम ॾेई मोटी ॾेरे ते आया सुबुह थी वई वरी ॿई ॼणा पंहिंजे कम में लॻी विया ऐं शाम धारे निकिरो हूंदा थला ठहिराए तयारु कयाऊं संध्या काल थी महिराज बावली साहिब ते आया ऐं वरी बि पहिरीं रामू वारे थले ते आया ऐं जेको हिन कमु कराए रखियो हो सो ॾिसी फरमाइण लॻा त हीउ थलो वरी बि हारे छॾियो अथई ऐं जीअं असीं तोखे चई वियासीं तीअं वरी बि कमु कोन थियो आहे तंहिं करे थलो वरी ठाहिराए वरी नए फिट कराए सतगुरुनि जा अहिड़ा वचन ॿुधी राम दिलि में ख़्यालु कयो त हीउ छा जीअं पाण चई विया तीअं ठहिरायो थलो अहिड़ो सुहिणो थियो आहे जो हर कंहिंखे पसंदि पवंदो ऐं महिराज पिया फरमाइनि सुठो न थियो आहे चवणु लॻो त स्वामी जीअं कमी चई विया हुआ तीअं ठहिरायो अथमि जंहिंखे सभई माण्हू ॾिसी पिया साराम कनि ऐं हिन खां वधीक वरी कहिड़ो थलो ठहंदो पर सतगुरुनि ते हुकुम ॾेई उहो थलो ॾहिराए छॾियो ऐं वरी बि खेसि लठ जो निशान करे ॾेई सम्झाए अॻिते रामदास जे थले ते पहुता पहिरियां ई थलो ॾिसी फरमाइण लॻा त हीउ तव्हांखे छा थियो आहे वरी बि असांखे चवण मूजिबि थलो न ठहिरायो फजूल पिया महिनत करियो हीअ असांखे पसंदि न आहे अचे ही ॾहिराए छॾ रामदास स्वामी जा वचन ॿुधी यकदमि थलो ठाहे फिटो कयो ऐं खेसि ॾाढे डपु लॻो त मथां सतगुरु गुस्सो न थियनि पोइ बिल्कुलु निमरता सां भाव सां चवणु लॻो त सचा पातशाह तव्हांजी मत अगत आहे जंहिंखे आउं मतहीन सम्झी नथो सघां हाणे जीअं तव्हीं फरमाया तीअं तयारु करायां तंहिं ते सतगुरु लठ सां लीको कढी सम्झाए फरमाइण लॻा त तकड़ जो कमु न आहे धीरज सां कमु सुठो कराए अहिड़ीअ तरह वरी बि ॿिन्हिनि खे सम्झाए महाराज ॾेरे ते मोटी आया रामदास जवाब नथो ॾे रामू जवाब थो ॾे हो चए थो न सुठो ठाहियो सभु माण्हू वाह था कनि हे चए थो साईं मूंखां मां ब्रेक थो लाहियां बाबा जन पाल ॿुधाईंदा थोरो ॿधाए करे पिया थिया मुंहिंजी अखियुनि ॾिसी मां पंहिंजे हथ सां कंदसि लाहियो सॼो पाणी कलाक लाहियो अरे बहुत बराबरि हाणे थी लाहे असांखे सम्झ कोन्ह सही वेठी आहे अॼु यादि थी अचे बाबा जी यादि थी बाबा रामदास जी चए थी बाबा जी बाबा प्रदास साहिब जी शक्ति वरी वॾे दादा कोन ॿुधियो ई पार वरी हुनखे लाहे छॾ दादा हली वियो वॾो दादा ॾिसो घणो पाणी अञा अॼु यादि थी अचे उहे ॻाल्हियूं अने हुनजी महिमा हुनखे ख़बर आहे अञा वखिया में उहो मञंदो हा उहो त मुंहिंजे नम्रता वारो न सतनि खे ॿुधियो तॾहिं पातो उहो त नम्रता हुजे हुनखे जाम उन्हनि सतनि जे संग में रहिया बाबा भेराराम साहिब मुंहिंजे साम्हूं कॾहिं राम साहिब बाबा कुटुंब में अचे पर असांखे चवंदो मूंखे बाबा जो बाबा ॿुधाया बाबा ई दौलत जो हुकुम बाबा 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 जी बाबा
थी वियो रामू वारी कार मां बि कंदो वरी बि सुबुह थियल हाणे ॿई ॼणा प्रसंग अञा हलंदो सुभाणे हलंदी बोल वृंदावन जी